الأنبياء والمرسلين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فتلقى آدم من ربه كلمات فتاب عليه إنه هو التواب الرحيم قلنا اهبطوا منها جميعا فإما يأتينكم مني هدى فمن تبع هداي فلا خوف عليهم ولا هم يحزنون والذين كفروا وكذبوا بآياتنا أولئك أصحاب النار هم فيها خالدون صدق الله العلي العظيم درود شریف پڑھو اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد فتلقى آدم من ربه كلمات فتاب عليه پو سکھی ورتا آدم علیہ الصلوۃ والسلام پنج رب کھاں کے لفظ فتاب علیہ پو توبہ قبول کئی ان جے اللہ تبارک و تعالی انہو هو التواب الرحیم بے شک وہ تواب معاف کرن وارو رحیم اے مہربان معاف کرن وارو مہربان ہے قلنا اهبطوا منها جميعا اساں چیو ت لہی ونجو انما جميعا سارا فإما يأتينكم مني هدى پو جيڪڏهن تव्हां ڏي اچي اسان جي طرف کان هدايت فمن تبع هداي پو جنهن تابعداري کئی منهنجي هدايت جي فلا خوف عليهم پو نه خوف هوندو انهن جي مٿان ولا هم يحزنون ऐं न उहे ग़म न ॾुखारा हूंदा والذين كفروا وكذبوا ऐं जिन इनकार कयो वकذبوا ऐं कूड़ो कयूं बे आयातिना असांजी आयतुनि खे उलाइका अस्हाबुन नार इहे ई बाहि वारा आहिनि हुम फीहा ख़ालिदून उहे उन में ख़ालिदून हमेशह हूंदा मथे गुज़िरियल दर्स जे अंदरि तव्हां ऐं असां हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो वाक़ियो पढ़ियोसीं त अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी तख़लीक़ कई अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे पैदा फरमायो हज़रत आदम जे पैदा करण खां बाद में अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे फ़रिश्तनि जे आॾो आंदो फ़रिश्तनि जो त रब साईं असां तुंहिंजी जेको आहे पाकाई बयानु कयूं था पिया हीअ मख़लूक़ तव्हां तयारु कई आहे अल्लाह ताला उन्हनि खे चयो त क़ाल इन्नी आलमु मा ला तालम जेका शइ मां ॼाणियां थो उनजो तव्हांखे इल्मु न आहे पोइ अल्लाह ताला वरी हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे इल्मी फ़ज़ीलत फ़रिश्तनि जे आॾो अता फ़रमाई अल्लाह ताला हज़रत आदम खे चयो त फ़लाणी फ़लाणी शयुनि जा नाला ॿुधाए फ़रिश्तनि जे आॾो जॾहिं विया त न ॿुधाए सघिया आदम खे अल्लाह ताला जॾहिं चयो त ॿुधाए हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम नाला ॿुधाया पोइ फ़रिश्तनि हज़रत आदम जे इन इल्मी मेयार खे ॾिसी करे पंहिंजी जेको आहे सो पंहिंजो चयूं त वाक़िअतन असांजा रब सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना तुंहिंजी रब ज़ात पाक आहे तो जेको असांखे ॼाणायो आहे जेको ॿुधायो आहे असां ओतिरो ॼाणे सघूं था उनखां वधीक असांखे इस्तिदाद न आहे बहरहाल पोइ अल्लाह ताला हुकुम फरमायो त हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे जन्नत में वञी रहो पोइ अल्लाह ताला हज़रत आदम खे मनाओ कई त तूं फ़लाणी जॻह तां जेको वणु आहे इन ॿूटे मंझां कुझु बि न खाइजांइ पर हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम उनजी घरवारी उन मंझां खाधो हाणे इहो निस्यान जे अंदरि जेको मामिलो इन्हनि खां थियो इन में नदामत हुई उन्हनि जे अंदरि घणी परेशान बि हुया त छा कयूं फ़तलक़ा आदम मिन रब्बिही कलिमात पोइ अल्लाह तबारक व तआला हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे रब खां के लफ़्ज़ के जुमिला के कलिमा सिखी वरिता अल्लाह ताला उनखे सेखारिया पोइ हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम उहे जुमिला अल्लाह ताला जे आॾो अल्लाह खे चई हिकु त उलमाए मुफ़स्सिरीन फ़रमाइनि था त सूरह आराफ़ जे अंदरि हुनजो बयानु अचे थो रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन इहा दुआ करियो ए असांजा रब रब्बना ज़लमना अनफुसना असांजा रब असां पंहिंजे नफ़्सनि जे मथां ज़ुल्म कयो आहे व इल्लम तग़फिर लना जेकॾहिं तूं असांखे माफ़ु न कंदे व तरहमना ऐं असांजे मथां रहम न कंदे लनकूनन्न मिनल ख़ासिरीन त पोइ असां खसारे वारनि मंझां थी वेंदासीं
या हज़रत इब्न मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा त अल्लाह ताला हज़रत आदम जेके लफ़्ज़ जेके जुमला कलिमात चया उहे हुया सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक व तआला जद्दुक व ला इलाहा इल्ला अंत ज़लमतु नफ्सी फ़ग़फ़िरली फ़इन्नहु ला यग़फ़िरु ज़ुनूब इल्ला अंत। असां तुंहिंजी पाकाई बयानु कयूं था इन्हनि जुमलनि जी माना ए असांजा रब असां तुंहिंजी पाकाई बयानु कयूं था ऐं तुंहिंजी हमद कयूं था। तुंहिंजो नालो बरकत वारो आहे, तुंहिंजो नालो बुलंद शान ऐं मर्तबे ऐं मक़ाम वारो आहे। अव्हां खां सिवा वला इलाहा इल्ला अंत, अव्हां खां सिवा ॿियो कोई बि माबूद न आहे। ज़लमतु नफ़्सी, ज़ुल्म कयो आहे मूं पंहिंजे नफ़्स जे मथां। फ़ग़फ़िरली, हाणे तूं असांखे माफ़ कर। फ़इन्नहु ला यग़फ़िरु ज़ुनूब इल्ला अंत, तोखां सिवा ॿियो केरु आहे जेको असांखे बख़्शे सघे। त बहरहाल हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं हज़रत हवा, छो त ज़लमना अनफुसना इहो जमा मुतकल्लिम जो सीगो आहे। हज़रत आदम ऐं हज़रत हवा ॿिन्ही अलाह खां दुआ घुरी, अलाह उन्हनि जे मथां बाझ कई, पंहिंजी महिरबानी कई, पंहिंजो फज़ुल कयो जो अलाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं हज़रत हवा ॿिन्ही खे माफ़ करे छॾियो। आई ॻाल्हि सम्झ में? छो त अलाह ताला जॾहिं बानो अलाह जे आॾो वेंदो आहे ऐं नदामत वारो मामिलो कंदो आहे त अलाह जी ज़ात करीम आहे नी। अलाह त चाहींदो आहे बानो मुंहिंजे आॾो अचे। जीअं सूरत शूरा जे अंदरि अलाह ताला बयानु फरमाए थो वहुवल्लज़ी यक़बलु तौबत अन इबादिही व याफ़ू अन सय्यआति व यअलमु मा तफ़अलून। इहो ई त रब आहे यक़बलु तौबत, जेको क़बूल करे थो तौबा अन इबादिही पंहिंजे बाननि जी, व याफ़ू अन सय्यआत ऐं माफ़ करे थो उन्हनि जी ख़ताउनि खे, व यअलमु मा तफ़अलून ऐं ॼाणींदो बि आहे जेको कुझु तव्हां कयो था। त नदामत वारो मामिलो उन्हनि जे अंदरि हुयो, बेचैन हुया, परेशान हुया। अलाह ताला उन्हनि खे कलिमात बि सेखारिया, पए दोहरायूं, अलाह खां पंहिंजी दुआऊं घुरियूं, रब पंहिंजी बाज कर, पंहिंजो रहम कर, तोखां सिवा ॿियो केरु आहे जेको असांखे माफ़ करे। रब उन्हनि जी दुआउनि खे क़बूल करे उन्हनि जे गुनाहनि खे माफ़ कयो। इन्नहु हुव तवाबुर रहीम, बेशक अल्लाह तबारक व तआला जी ज़ात तवाब माफ़ करण वारी, रहीम ऐं महिरबान आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त अल्लाह ताला माफ़ त कयो हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत हवा खे, उनखां पोइ बि चए थो कुलना बि तू मिना, हलिया वञो तव्हां, लही वञो तव्हां। हाणे जॾहिं माफ़ कयईं त पोइ हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे ऐं हज़रत हवा खे वरी दुनिया जी तरफ़, ज़मीन जी तरफ़ मोकिलियईं। उलमाए मुफ़स्सिरीन फरमाइनि था इहो तकवीनी तौर ते अॻ में ई तय थियल हुयो। अलाह जो हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजो ख़लीफ़ो ऐं पंहिंजो नाइब जेको मुक़ररु कयो, तकवीनी तौर ते इहो मामिलो अॻे तय थियल हुयो त हिनखे ख़लीफ़ो बणाए करे ज़मीन जे मथां लाहिणो आहे ऐं हिनखे ज़मीन ते वञी करे आबादी करणी आहे। हज़रत आदम ऐं हज़रत हवा जेकॾहिं न अचनि हा दुनिया जे अंदरि त पोइ उन्हनि जी जेका औलाद आहे उहा जन्नत में ई आबाद रहे हा। हिते दुनिया जे अंदरि अचनि ई न हा। नेमत ऐं मज़ो त तॾहिं आहे जॾहिं दुनिया जे अंदरि अची करे सभु मुआमलात ऐं मसाइल हुजनि, उन्हनि सभिनी मुआमलात ऐं मसाइल खे माण्हू धिको ॾेई करे, लत हणी करे अलाह जे हुकुम जे आॾो अचे, इनकलाब त तॾहिं आहे नी। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? ग़रीब हिकिड़ो आहे कुराड़ो, ॻाल्हि खे सम्झिजो चङी तरह। हिकिड़ो माण्हू छा आहे बाबा? कुराड़ो आहे, उनजे जिस्म में रतु ई कान्हे, का शइ आहे ई कान। हाणे इहो कुराड़ो जेकॾहिं गुनाह नथो करे त कमाल आहे छा कुराड़ जो? रतु ई कान्हे का जिस्म में, उहा ताक़त ई कान्हे का, उहा हठ ई कान्हे का। हाणे जेकॾहिं 16 सालनि जो नौजवान आहे, मुआमलात ऐं मसाइल बि सभु मौजूदु आहिनि, जीअं वणेसि तीअं करे सघे थो। हाणे इहो जवान जवानी जे जोश जे अंदरि इन सभिनी शयुनि खे लत हणी करे जॾहिं अलाह जे आॾो अचे थो, हाणे चइबो त हिन जवान जो कमाल आहे जो सभिनी खे परते धिके करे अलाह जे पासे ॾे आयो आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? त बहरहाल उते रहनि, उहा अलाह खे इहा दुनिया आबाद करणी। इन जे करे अलाह ताला हज़रत आदम ऐं हज़रत हवा जी तौबा त क़बूल करे वरिती, पर उन्हनि खे दुनिया जे अंदरि मोकिले। हाणे कुलना बि तू मिनहा जमिया, इहो असां अॻ में बि पढ़ी आयासीं, अॻ में बि आयो आहे। अलाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे हिन ई सूरत जे अंदरि अॻिते जेको दर्स हुयो अॻ में उन में आयो आहे त उन चयूं वरी ॿीहर बि अलाह ताला बयानु फरमायो आहे। फरमाइनि था इहो ॿीहर अलाह साईं ताक़ीद जे करे बयानु कयो आहे। किन उलमाए मुफ़स्सिरीन चयो आहे त हिनखे ॿीहर आणण जी जॻह इहा आहे त अलाह ताला ॿुधाए थो त हाणे हज़रत आदम ऐं हज़रत हवा खे यानी इंसान ज़ात खे त तव्हां जेको दुनिया जे अंदरि वञो था न, मुसीबतुनि जो घरु अथव। दुनिया छा राति जो जॻह आहे, मुसीबत जो घरु आहे। कुझु वक़्तु आहे तव्हांखे उते वञी करे दुनिया जे अंदरि रहणो आहे, इन जे लाइ पहिरियों इन जे लाइ नहीं। ॿियो इन जे करे त इहा दुनिया जेका अथव उहा दारुल तकलीफ़ आहे। हदीस मां बि इन जो मुशाहिदो थिए थो, दुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफ़िर। हीअ दुनिया मोमिन जे लाइ क़ैद खानो आहे, काफ़िर जे लाइ छा आहे बाबा? जन्नत आहे, उहा आज़ादु आहे, हुनजे लाइ को उसूल ई न आहे, ज़ाब्तो ई न आहे। कुल न बि तूं, पोइ असां चयोसीं न हाणे लही वञो तव्हां हिन मां सभु। फ़इमा याती अन्नकुम, पर
लही वञो हिकिड़ी ॻाल्हि सम्झो फ़इम्मा यातियन्नकुम मिन्नी हुदन फमन तबिअ हुदाया फला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। पोइ जेकॾहिं तव्हां ॾे मुंहिंजे तरफ़ खां हिदायत अचे को नबी को पैगाम खणी अचे को रस्तो अलाह ऐं अलाह जे रसूल जो पियो अचे नबी ईंदा तव्हां ॾे अची करे तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधाईंदा पोइ जंहिं फमन तबिअ हुदाया पोइ जंहिं हिन हिदायत जी ताबेदारी कई न फला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून न पोइ इन्हनि जे मथां को ख़ौफ़ हूंदो न इहे ॾुखारा थींदा। ऐं वल्लज़ीन कफ़रू ऐं जंहिं उन रस्ते खे छॾियो जंहिं उन हिदायत खे छॾियो जंहिं उन ताबेदारी खे छॾियो इनकार कयूं ऐं असांजी आयतुनि खे कूड़ो कयूं उलाइका असहाबुन नार पोइ इहे बाहि वारा हूंदा हुम फ़ीहा ख़ालिदून जनम जी बाहि वारा हूंदा पर उन में हमेशह पिया हूंदा ईअं न आहे त कुझु वक़्तु पिया हूंदा वरी ॿाहिरि निकिरंदा। हाणे जेको तव्हां असां जेको वाक़ियो जेको हज़रत आदम ऐं हज़रत हवा जो तव्हां असांजे आॾो गुज़रियो आहे इन में खोड़ सारा नुक़्ता आहिनि उन्हनि जी तरफ़ उलमा मुफ़स्सिरीन फरमाईंदा गौर कयो। सभ खां पहिरें नंबर जी ॻाल्हि इहा आहे त इंसान जे पैदा करण जो मक़सदु जेको हुयो उहो ख़िलाफ़त अर्ज़ी आहे ज़मीन जे मथां ख़िलाफ़त खे क़ाइमु करणु ऐं ख़िलाफ़त वारो निज़ाम हुजणु। हिन ज़मीन जे अंदरि मुआमलात ऐं मसाइल तय थियण जी जेका वाहिद सूरत आहे उहा आहे ख़िलाफ़त। ऐं शरीयत फरमाए थी जेकॾहिं अल्लाह ताला अव्हांखे ताक़त ॾिनी आहे हिन हिकिड़े गुनाह खे बंदि करण जे लाइ ताक़त सां उन गुनाह खे बंदि कयो ऐं इन दुनिया जे अंदरि जेसीं ताईं तव्हां निज़ाम आदुल न आणींदो अल्लाह जो बयानु कयल निज़ाम नाफ़िज़ न कंदो तेसीं ताईं न अमुन हूंदो न राहत हूंदी न चैन हूंदो न सुकून हूंदो। ॾिसो तव्हां ई असां पहिरियों रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर जी तरफ़ तवजो कयूं हाणे वारे दौर जी तरफ़ तवजो कयूं उन वक़्त जे अंदरि हथियार छा हुया तीर हुया तलवारूं हुयूं नेज़ा हुया इन सां वेड़ा थींदी ऐं अॼोके दौर जे अंदरि ॾिसूं त आला क़िस्म जा हथियार आहिनि अलाए कहिड़ा कहिड़ा बम आहिनि हिकिड़ो ईअं लॻाए त सॼी दुनिया त आला थियनि ऐं अजीबो ग़रीब क़िस्म जा। उन वक़्त जे अंदरि एतिरी फ़ौज बि न हुई एतिरी पुलिस बि न हुई गुनाह ते ज़ाब्तो हुयो अॼु पुलिस बि जाम आहे हर मामिलो जाम आहे पोइ बि गुनाह वधे थो वजह इहा आहे गुनाह अल्लाह जे ख़ौफ़ जे करे न थींदो आहे। गुनाह छाजे करे न थींदो आहे बाबा अल्लाह जे जॾहिं इंसान जे दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ अची वेंदो पोइ इहो तॾहिं थींदो जॾहिं तव्हां हिन ऐं अल्लाह जेको हज़रत आदम खे इल्मु अता फ़रमायो उहो हिन ज़मीन जे मथां ख़िलाफ़त क़ाइमु करण वारो इल्मु अता फ़रमायो। हिन दुनिया जे अंदरि जेसीं ताईं तव्हां असां इन निज़ाम आदुल ऐं ख़िलाफ़त वारे मामले खे न अपनाईंदासीं तेसि ताईं ॾिसो तव्हां अॼु तव्हां असां मुस्लमानी मुल्क आहियूं ज़िना बि आहे क़त्ल बि आहे शराब बि आहे जुआ बि आहे कहिड़ो गुनाह जेको न आहे क़त्लो गारत बि आम आहे इहे सभु मामलात ऐं मसाइल पर जेसिताईं असां अल्लाह जे निज़ाम खे अल्लाह जे हुकुम खे न मञींदासीं उन जे मथां अमल न कंदासीं उन जी तरफ़ मुतवजह न थींदासीं त असांजे लाइ ॿियो को ख़ुलासी कंहिं बि क़िस्म जी न आहे। नंबर 2 अल्लाह ताला इल्म वारे जो मक़ाम रखियो आहे। इल्म जे करे इंसान जो मक़ाम छा थींदो आहे इन वाक़े मां ॿियो सबक़ इहो आहे त इल्म जे करे इंसान जो मक़ाम अल्लाह ताला बुलंद कंदो आहे। जीअं हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो मुक़ाम बुलंद थियो फ़रिश्तनि जे आॾो वजह हज़रत आदम खे अल्लाह ताला चयो त तूं ॿुधाए फलम्मा अंबहुम बिअस्माइहिम हाउलाए जेके बि शयूं आहिनि हज़रत क़ाल या आदम अंबिहुम बिअस्माइ हाउलाए त हज़रत आदम फर सभिनी जा नाला ॿुधाया त इन इल्म वारे मुआमले जे करे ऐं मसइले जे करे अल्लाह तबारक व ताला हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी फ़ज़ीलत वधाई पर उहो इल्मु बि अल्लाह जी मारिफत जी तरफ़ तव्हां असांखे वठी वञे। अहिड़ो इल्मु जेको अल्लाह जे रस्ते ते न खणी वञे उनखां अल्लाह जी पनाह अहिड़ो इल्मु न इल्मु बि उहो हुजे जेको रब जी मारिफत जी सुञाण अता फ़रमाए अल्लाह जी तरफ़ वञी करे मिलाए अल्लाह सां वञी करे गॾु जोड़े करे बीहारे आई ॻाल्हि सम्झ में अहिड़ो जेकॾहिं इल्मु आहे त उनजा इहा वॾी दौलत आहे अल्लाह जंहिं बि इंसान खे नसीबु कई आहे। ऐं ॿियो इन इल्म जे करे जेकॾहिं को माण्हू साहिब इल्मु आहे त शरीयत जो कानून ऐं तक़ाज़ा बि इहा आहे त तव्हां हुनजी इज़त कयो कंहिं आलिम जी इल्म वारे जी। असां वटि वरी इज़त हुनजी हूंदो आहे जेको पहिरें नंबर जो जाइल हूंदो जंहिंखे न क़ुर जो इल्मु न हदीस जो इल्मु न ख़ुदा जी मारिफत जो नूर हुन वटि हूंदो आहे जंहिंखे इल्मु हूंदो आहे हुनखे अल्लाह जी मारिफत जो नूर हूंदो आहे। तव्हां पाण ॾिसो हज़रत आदम जे इल्म खे ॾिसी करे फ़रिश्तनि पाण ई चयो अल्लाह साईं असां वाक़ई हिन इल्म जे करे असां पाण पोइते थी वियासीं हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी फ़ज़ीलत खे मञे वरितो आहे तो जेको हिनखे इल्मु अता फ़रमाए हिन जे करे असां हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी फ़ज़ीलत खे तस्लीम कयूं था। ऐं 3 नंबर जो इहो आहे
त माण्हू खां जॾहिं बि गुनाह थिए त उन इंसान जे अंदरि उन नदामत वारो मामिलो ज़रूर ज़रूर हुजणु खपे, वजहूं तलाश न करे। हाणे ॾिसो हज़रत आदम हज़रत हवा, उन्हनि हिकिड़ो वण जो जेको बि हुयो, जेको बि वण हुयो, बाबा कणिक जो हुयो या जेको बि हुयो, बहरहाल उन मां दाणो खाधऊं। हाणे दलाइल बयान न पिया कनि, असांखां भुल में थी वियो या हीअं, रब्बना ज़लमना अनफुसना, अलाह साईं असां पंहिंजे नफ़्स जे मथां ज़ुल्म कयो, तो त झलियो नी असांखे न खाइजो, तो त मना कई, तव्हांजो हुकुम हुयो हिनखे न खाइण जो, असां खाई वेठासीं। इहा बि ॻाल्हि कोन था कनि, असां ग़लती जे अंदरि खाधो आहे या हीअं। बहरहाल अलाह साईं असां पंहिंजी जानियुनि जे मथां ज़ुल्म कयोसीं। हाणे इन मां महसूसु थिए थो माण्हू जॾहिं बि गुनाह करे न, गुनाह खां बाद में उन गुनाह खे गुनाह सम्झी करे इहो अखियुनि मां ॻोढ़ा हारे करे रोअणु, अकेलाई में वेही करणु, इहा ख़सलत, इहा आदत, इहो मामिलो ऐं मसइलो तव्हां असांजो हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम सां वञी करे मिलंदो। इन जे करे इन में हा जेको हटधर्मी वारो मामिलो करे थो, या जीअं हाणे इब्लीस आहे, उन तकबुर छा कयो, क़ाल अना ख़ैरुम मिन्हु ख़लक़तनी मिन नार व ख़लक़तहु मिन तीन, मां भलो आहियां, मुंहिंजी पैदाइश जेका बाहि मां आहे, इंसान जी पैदाइश छा मां आहे, मिटी मां आहे। बाहि ईअं हलाए त उहा मथे वेंदी आहे, मिटी खे मथे उछलाए त उहा हेठि वेंदी आहे। तकबुर करे, अञा बि तकबुर केतिरो कए जो अलाह ताला माफ़ फरमाए, नाफ़रमानी में एतिरो अॻिते निकिरी वियो जो अलाह ताला खे चईंदा मुंहिंजी उमिरि जेका आहे उहा वधाए, मुंहिंजी उमिरि छा कर हाणे वधाए, त मां आदम जी जेका औलाद आहे पोइ ॾिसूं। अलाह ताला बि छा चयोसि, रब साईं फरमाइसि तोखे मोकल आहे, तूं वञ, जेको मुंहिंजो बानो हूंदो, मुंहिंजी मोहबत जे अंदरि हूंदो, उहो लत हणी करे तोखे परते उछलाईंदो, मुंहिंजो बानो ईअं सभिनी शयुनि खे छॾे करे मुंहिंजे आॾो अची करे जो कंदो, तूं मुंहिंजे बाननि खे भुलाईंदे, तूं मुंहिंजे बाननि खे। हाणे ॾिसो इंसान जो कमाल केॾो आहे, इज़त केॾी आहे, मर्तबो केॾो आहे, मक़ाम केॾो आहे, पर उन जाइ ते अचे त सही न, इंसान जॾहिं अची करे पहुचे। बहरहाल इन वाक़े मां चौथी ॻाल्हि उलमा मुफ़स्सिरीन फरमाईंदा त तकबुर वॾी ख़राबु शइ आहे। अच्छा, इंसान तकबुर में इहा शइ सम्झंदो आहे त मां तकबुर जे करे मथे वञा थो, हालांकि हक़ीक़त इहा आहे माण्हू तकबुर जे करे मथे न वेंदो आहे, आजिज़ी जे करे मथे वेंदो आहे। इंसान छा जे करे बुलंद थींदो आहे बाबा, आजिज़ी जे करे बुलंद थींदो आहे, तकबुर जे करे बुलंद इहा भुल आहे माण्हुनि जी। ॻाल्हि खे तव्हां चङी तरह सम्झो, जेके माण्हू सम्झंदा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन तवाज़ा लिल्लाहि रफ़अहुल्लाह, जंहिं माण्हू जे अंदरि जेतिरी आजिज़ी हूंदी ओतिरो अल्लाह तबारक व तआला उनखे बुलंद फरमाईंदो, ऐं जंहिं माण्हू जे अंदरि तकबुर हूंदो अल्लाह ताला उनखे छा कंदो, ज़लील ख़्वार ऐं रुसवा करे छॾींदो। त तकबुर वारो माण्हू कॾहिं बि न। त पोइ हिकिड़े सहाबी अलाह जे रसूल खां पुछा कई, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं कंहिं माण्हू जी ख़्वाहिश इहा आहे, कंहिं माण्हू जी ख़्वाहिश आहे मां सुठी चौपल पायां, सुठी घड़ी पायां, मां सुठी गाॾी हुजे, सुठो बंगलो हुजे, अलाह जे रसूल फरमायो इहो तकबुर न आहे। तकबुर चइबो आहे अलाह जे हुकुम जे इनकार खे। तकबुर छा खे चइबो आहे बाबा, अलाह जे हुकुम जे इनकार खे, ऐं पाण खे भलो सम्झणु, बाक़ी सॼी दुनिया खे ज़लील सम्झणु। तकबुर छा खे चइबो आहे साईं, अलाह जे हुकुम जे इनकार खे, अलाह जो हुकुम अची वियो हुनजो इनकार करे बीठो आहे, ऐं ॿियो पंहिंजो पाण खे नफ़्स में भलो सम्झे, ॿियो सॼी दुनिया खे। अलाह माफ़ करे, हिन में असां चङा भला माण्हू गिरफ़्तार आहियूं, असांजे निमाज़ पढ़ूं था, असां चवंदा असां जन्नत जा हक़दार आहियूं, बाक़ी सॼी दुनिया इंसान खां नफ़रत न कयो, उनजे गुनाह खां नफ़रत कबी आहे। भाई जेकॾहिं हिकिड़ो माण्हू शराब पीए थो पियो, तूं शराब नथो पीए, उन इंसान खां उन जे गुनाह जे करे त तूं नफ़रत करे सघंदो, पर उन इंसान खां नफ़रत शुकुरु करणु खपे तोखे, जो अलाह साईं तोखे हिन गंदे फेल खां बचायो आहे। इन ते अलाह जो शुकुरु कर जो ख़ुदा तोखे तौफ़ीक़ ॾिनी आहे निमाज़ पढ़णु, इन ते अलाह जो शुकुरु कर जो अलाह साईं तोखे माल हुजण जे बावजूदि हज करण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। त बहरहाल तकबुर बि ॾाढी ख़राबु शइ आहे। ऐं पंजी ॻाल्हि उलमा मुफ़स्सिरीन फरमाईंदा, गुनाह जे करे अलाह साईं नेमतूं बि खसींदो आहे। छा खसींदो आहे? किन रिवायतुनि जे अंदरि अचे थो, गुनाह जे करे अल्लाह ताला रिज़्क़ जे अंदरि तंगी अता फरमाईंदो आहे। तव्हांजो रिज़्क़ एतिरो तंग थी वेंदो जो तव्हां माण्हुनि जे आॾो मोहताज थींदो। ऐं इन जो दलील अल्लाह ताला क़ुरान में बि बयानु फरमायो, वलौ अन्न अहलल क़ुरा आमनू वत्तक़ौ लफ़तहना अलैहिम बरकातिम मिनस समाई वल अर्ज़ वलाकिन कज़्ज़बू फ़अख़ज़नाहुम बिमा कानू यक्सिबून। अगरि इहे ॻोठ वारा आमनू ईमान आणीनि हा, वत्तक़ौ ऐं ड्रुजन हा, तक़वा अख़्तियार कनि हा, ड्रुजन अलाह खां, लफ़तहना अलैहिम अलबत्ता असां हिननि जे मथां ज़मीन ऐं आसमान जी बरकतुनि जा ख़ज़ाना खोले छॾियऊं हा।
आई ॻाल्हि सम्झ में, ताबेदार हुजनि हा त हिन जे मथां ज़मीन ऐं आसमान जी बरकतुनि जा खज़ाना। पर हिननि छा कयो, वलाकिन कज़बू, लेकिन हिननि कूड़ो ॼातो, फ़अख़ज़नाहुम, पोइ असां उन्हनि खे वरितोसीं उन्हनि जे गुनाहनि जे करे, जेका उन्हनि कमाई कई उन जे करे। त हिन मां इहा ॻाल्हि मालूम थी वई त गुनाह जे करे बि अल्लाह तबारक व तआला रिज़्क़ जे अंदरि तंगी फरमाईंदो आहे। हज़रत उमर बिन आस रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, जंहिं क़ौम जे अंदरि ज़िना आम हूंदो उन क़ौम जे अंदरि ॾुकर बि आम हूंदो। जंहिं क़ौम जे अंदरि छा हूंदो बाबा, ज़िना। अॼु ज़िना आम आहे की न आहे, पोइ ॾुकर बि आम आहे। हर माण्हू चए थो रिज़्क़ जी बरकत न आहे, हर माण्हू चए थो साईं रिज़्क़ जी तंगी आहे, पोइ काथऊं तव्हां करे। यादि रखो, जंहिं क़ौम जे अंदरि ज़िना आम आहे उन क़ौम जे अंदरि ॾुकर वारो मामिलो बि आम हूंदो। ऐं जंहिं क़ौम जे अंदरि रुश्वत आम हूंदी, अल्लाह ताला उन्हनि खे पकड़ींदो रौब जे ज़रिए, माना ॿिए दुश्मन जो रौब उन जी दिलि जे अंदरि विझी छॾींदो न, हू परेशान ईंदो। हज़रत इब्न उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, अल्लाह जी हदुनि खे जेसिताईं तव्हां हुदूद खे क़ाइमु न कंदव तेसिताईं तव्हांजे लाइ ॿियो को बि ख़ुलासी कंहिं बि क़िस्म जी न आहे। ऐं यादि रखो, जेके बि दुनिया जे अंदरि गुनाह आहिनि अल्लाह ताला माफ़ फरमाए उन्हनि खे दुनिया, पर वालिदैन जे नाफ़रमान खे रब दुनिया जे अंदरि बि ज़लील कंदो आहे ऐं आख़िरत जे अंदरि बि ज़लील कंदो आहे। उनजो हिसाब किताब ख़ुदा हिते दुनिया जे अंदरि बि वठंदो आहे। इन जे करे पीउ ऐं माउ जो मर्तबो ऐं मक़ाम जेको अल्लाह ताला बुलंद कयो आहे, इंसान हर हमेशा कोशिशि करे पंहिंजे पीउ ऐं माउ खे कंहिं बि क़िस्म जी का बि तकलीफ़ न ॾिने, उनजे हुक़ूक़नि जी सही नमूने सां रिआयत कई वञे। 6 नंबर ते इन वाक़े जे अंदरि हज़रत आदम ऐं हज़रत हवा जॾहिं उन कणक जो दाणो जो खाधो न, अल्लाह ताला उन्हनि जे जिस्म तां लिबास लाहे छॾियो। पोइ हज़रत आदम ऐं हज़रत हवा छा कयो, पोइ जेके हुते वण हुया उन वणनि जा पता खणी करे पंहिंजे, हालांकि हुया त पाण में ज़ाल मुड़ुस, हिक ॿिए जी ओगड़ ज़ाल मुड़ुस ॾिसी सघे थो, पर हया इंसान जे अंदरि जेको हूंदो आहे उन हया जे करे पंहिंजे जिस्म खे माना ढकींदा पिया वञनि। माना इंसान जे अंदरि वॾे में वॾी जेका वसफ़ आहे न उहा हया हुआ। ऐं जंहिं इंसान जे अंदरि हया हुआ अल्लाह ताला उन जे अंदरि ईमान मज़बूत रखंदो आहे। ऐं जंहिं इंसान जे अंदरि हया हलियो वेंदो आहे अल्लाह ताला उन खां ईमान वारी जेका दौलत आहे उहा बि छा कंदो आहे, खसे करे लाहींदो आहे। इन जे करे इंसान खे इन्हनि सभिनी शयुनि जो ख़्यालु रखणु खपे। आख़िरी ॻाल्हि जेका अल्लाह तबारक व तआला हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेको अॻिते जेका असां आयत पढ़ीसीं, फ़इम्मा यातियन्नकुम मिन्नी हुदन, मुंहिंजे तरफ़ खां हिदायत ईंदी, जेकॾहिं तव्हां उनजी ताबेदारी कंदव, इताअत कंदव, त पोइ तव्हांजे लाइ फला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, पोइ न तव्हांजे मथां को ख़ौफ़ आहे न को ग़म आहे, वला हुम यहज़नून। ऐं जेकॾहिं तव्हां उन हिदायत खे छॾे उन रस्ते खे छॾींदव पोइ तव्हांजे लाइ जहन्नम जी बाहि। हाणे फ़ैसिलो तव्हांजो आहे त तव्हांखे जन्नतुल फिरदौस जा आला बाग़ात खपनि, या अल्लाह जे क़ुर्ब जा मज़ा खपनि, या पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सुबुह ऐं शाम ज़ियारत वारा महलात खपनि, या तव्हांखे जहन्नम जी बाहि खपे। इहो फ़ैसिलो दुनिया जे अंदरि तव्हांखे करिणो आहे त तव्हांखे अंबिया वारो रस्तो खपे, जन्नत वारो रस्तो खपे, हो जेको असां अॻ में दुआ घुरूं पिया, कहिड़ी सूरह फातिहा में, इहदिना सिरातल मुस्तक़ीम, अल्लाह साईं असांखे सिधो रस्तो बि अहिड़ो जेको वञी जन्नत जे दरवाज़े जे मथां। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह जमी मुस्लमान खे हिदायत वारो रस्तो नसीब फरमाए। इन खां अॻिते जेके आयतूं ईंदियूं उन में यहूदियुनि जा मामला, तक़रीबन यहूदियुनि जा मामलात ऐं मसाइल बयानु थियल आहिनि। इंशाअल्लाह अॻिते उन्हनि जा जेके मसइला हुया, या हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जा वाक़ियात, या ॻऊं जो जेको आहे सो पंहिंजो ज़िकिर ईंदो, पोइ अल्लाह ताला उन्हनि खे फरमाए त इहा ॻऊं हुजे, पोइ सवाल कयूं साईं कहिड़ी हुजे। इंशाअल्लाह वक़्तनि फ़वक़्तनि जीअं जंहिंजो टाइम ईंदो त इंशाअल्लाह बयानु कबो। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद। आमीन रहमतिक या वसल्लम।